अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान ऐं सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जी हैसियत में अवां समूरनि दोस्तनि खे भलीकार असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा थोराईंदा आहियूं जेको जंहिंजे ज़रिए जेको आवाज़ सोशल मीडिया या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि असां जेको आहे न ॾेई सघंदा आहियूं, उहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ज़रिए असांजा उहे प्रोग्राम असांजो उहो जेको आवाज़ु आहे सॼी दुनिया ते पहुचे थो। असां उन्हनि जा बि थोराईंदा आहियूं। अॼु सिंध जे हिकु अहिड़ी शख़्सियत जी शहादत जो ॾियारो आहे जेका शख़्सियत सिंध जे अंदरि सूफ़ी मिज़ाज, भक्ति मिज़ाज ऐं रवादारी जो सिंबल तौर ते ॼातो सुञातो वञे थो। अमर शहीद ऐं अमर रागी शहीद भगत कंवर राम जो अॼु ॾियारो आहे, शहादत जो ॾियारो। सो उन ॾियारे ते असां खेसि गुलनि सां, ॾीयनि सां ऐं सिंध जे क़ौमी तराने सां भेटा ॾियणु वञूं पिया। सो उन करे आउं समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मोबाइलूं साइलेंट ते कयो ऐं सीने ते दिलि वारे पासे साॼो हथु रखो, जीअं पाण सिंध जो क़ौमी तरानो पढ़ी पंहिंजे हिन अज़ीम सूर में सिंध जे अज़ीम किरदार शहीद भगत कंवर राम खे ट्रिब्यूट पेश करण लाइ सिंध जो क़ौमी तरानो पढ़ूं। सिंधू देश जी धरती तोते मुंहिंजी माताऊ जी जल तोते पंहिंजो सीस निवायां मां वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। किंजर खां कारूं जर ताईं, किंजर खां कारूं जर, किंजर खां कारूं जर ताईं तोखे चश्मन चाहियां, अल्लाह तोखे चश्मन चाहियां मां वो मिट्टी माथे लायां मां, जियो जियो जी जल जी जियो जी जल जियो जियो जी जल जियो 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 जी जल जी जियो जी जल तोखां कीअं लवायां, अल्लाह तोखां कीअं लवायां मां वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। सारा सॾ पड़ाडा तुंहिंजा, सारा सॾ पड़ाडा, सारा सॾ पड़ाडा तुंहिंजा भाईअ में वर नायां, अल्लाह भाईअ में वर नायां मां वो मिट्टी माथे लायां मां, माथे लायां मां। गीत बि मूं वटि तुंहिंजा माता, गीत बि मूं वटि तुंहिंजा, गीत बि मूं वटि तुंहिंजा माता, बेत बि तुंहिंजा भायां, अल्लाह बेत बि तुंहिंजा भायां मां वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। काल मलीरा महक उथी जा, काल सनमा महक, काल सनमा महक उथी जा, नगर नगर फैलायां, अल्लाह नगर नगर फैलायां मां वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। सरसर जण सावण में सिंधू, सरसर जण सावण में, सरसर जण सावण में सिंधू लहर लहर लहकायां, अल्लाह लहर लहर लहकायां मां वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। रिम झिम राग उन्हीं सां, रिम झिम
रिमझिम राग रिमझिम रिमझिम राग उन सां थर पर बाहे लॻायां अल्लाह थर पर बाहे लॻायां मां वो मिट्टी माथे लायां मां मिट्टी माथे लायां मां ॾुथ बि पंहिंजो ॾेह बि पंहिंजो ॾुथ बि पंहिंजो ॾेह ॾुथ बि पंहिंजो ॾेह बि पंहिंजो मारू शाल मल्हायां अल्लाह मारू शाल मल्हायां मां वो मिट्टी माथे लायां मां मिट्टी माथे लायां मां तुंहिंजी मिट्टीअ मंझे मिलांजे तुंहिंजी मिट्टीअ मंझे तुंहिंजी मिट्टीअ मंझे मिलांजे आऊं अमरता पायां अल्लाह आऊं अमरता पायां मां वो मिट्टी माथे लायां मां मिट्टी माथे लायां मां सिंधु देश की धरती तोते मुंहिंजी माता जी जल तोते पंहिंजो सीस मां वो मिट्टी माथे लायां मां मिट्टी माथे लायां मां सिंध जे हिन अमर रागी अमर शहीद भगत कंवर राम खे भेटा ॾियण जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि मालिक सोलंकी खे त हिन किरदार ते कुझु ॻाल्हाए हाँ साईं अब्दुल मालिक सोलंकी सिंध सुजागी फोरम साईं ही जेको साईं भगत कंवर राम हुयो सो असांजो हिकिड़ो क़ौमी विरसो आहे क़ौमी हीरो आहे तोड़े जो उहो हिंदू हुयो पर असांखे जेको ट्रेंड ठही वियो आहे त हिंदू मुस्लिम जो हाणे तज़ाद ख़तमु थियणु घुरिजे ऐं असां हिकु ई आहियूं असांखे सिंध जी सुञाणप हुयो जंहिं बेदर्दी असां हिन सां वॾे में वॾी दुश्मनी आई जो हिन जे राग में एतिरो मिठास ऐं हिन जी जेका हुई उन में एतिरी त माण्हू हिन जी इज़त कंदा हुआ जो मुलाउनि ऐं उलमाउनि खां वधीक हिन सां माण्हू गॾु थींदा हुआ जंहिंजे करे हिन खां ई सड़ंदा हुआ ऐं इन सड़ण जे करे ई हिन ग़रीब खे जेको आहे सो धोखे ऐं बेदर्दीअ सां जेको आहे सो क़तलु कयो वियो पर तंहिं बावजूद बि तारीख़ मतिलबु पंहिंजो वरजाए छॾियो त कंहिंजी जेको आहे खटियो कंहिं हारायो कंहिं अॼु बि शहीद भगत कंवर राम जो जेको फ़िकुर ऐं फ़लसफ़ो आहे उन खटियो आहे ऐं इन जो सबबु इहो आहे जो असां सभु हिंदू तोड़े मुस्लिम जेके आहियूं सो गॾु आहियूं ऐं उनखे भेटा वेठा था पेश कयूं उनजा जेके क़ातिल आहिनि उन्हनि ते लानतूं आहिनि ऐं उन्हनि जो नाम निशान बि कोन्हे को ऐं अॼु बि हुनजो जेको फ़िकुर आहे उहो खटे वियो भगत कंवर राम असांखे सम्झणु घुरिजे भगत कंवर राम जो जेको फ़िकुर आहे उन ते हली करे ऐं असांखे सिंधु देश जी आज़ादीअ तरफ़ वधिणो आहे असांखे मुतहिद थी करे उन्हनि खे अञा बि मौजूदा दौर में बि उहे ई सिस्टम आहिनि मौजूदा दौर में बि उहे ई सिस्टम आहिनि ऐं उहे ई धुरियूं जेके आहिनि से पंहिंजूं लाहे पाए बीह रहियूं आहिनि ऐं असांखे वरी बि हिकिड़ो न पर सभिनी खे असांखे भगत कंवर राम थियणो पवंदो उन्हनि खे ॾेखारण जे लाइ ऐं असां आहियूं त असां सभु भगत कंवर राम आहियूं त हुननि खे ख़बर पए त तव्हां हाराए विया आहियो ऐं भगत कंवर राम जो जेको फ़िकुर ऐं फ़लसफ़ो आहे उहो खटे वियो आहे ऐं तव्हां हाराए विया आहियो महिरबानी साईं हाणे आऊं साईं कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी साईं लतीफ़ महमूद गुज़ारिश कंदुसि त शहीद अमर भगत कंवर राम जी ज़िंदगी जे बारे में कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि सिंध मज़हबनि जी माउ रही आहे ऐं माज़ी में वञो त असांजी जेका सूफ़ी फ़लासफ़ी आहे सूफ़ी फ़िक्र आहे सूफ़ी सोच आहे पोइ सचल साईं हुजे मिठाई हुजे सूफ़ी शाइनायत हुजे उन्हनि सां गॾु असांजा दीवान हिंदू गॾु सुता पिया आहिनि शहीद कंवर राम जेको रागी हुओ असांजो क़ौमी रागी हुयो उन सां गॾु
फ़क़ीर सिफ़त माण्हू हुयो। हू जेको कुझु कमाए ईंदो हो नाले अलख जे माण्हुनि में विराए छॾींदो हो। एतिरे क़दुरु जो पंहिंजे नई शादी थियणी घरवारी जो जेको ॾाजु पियो हो उहो बि कोई फ़क़ीर अचे सदा आई त उहो घरवारी जो ॾाज बि उनखे ॾेई छॾियईं। ऐं हीउ वाक़ियो शिकारपुर रोक स्टेशन ते थियो, जंहिंमें शहीद भगत कंवरराम खे शहीद कयो वियो। उहा ई गादी आहे जेका हाणे हिंदुनि सां हथ चुरांद बि करे, घोटकी वारी। ऐं हिन हिकिड़ो मशहूरु वाक़ियो शिकारपुर में हिकिड़ो न मासूम ॿार हो, उन जेको आलाप हुयो, सुर हुयो, उहो एतिरे क़दुरु शिकारपुर में हिकिड़ो वाक़ियो थियो। नंढिड़ो ॿारु गुज़ारियो, उनखे चयूं त शहीद भगत कंवरराम वटि वञो जेको इनखे उन लोली सां न माना सुरूर बख़्शींदो। ऐं इन ते एतिरे क़दुरु उते उन लोली पढ़ी आहे त उहो ॿारु ज़िंदह थियो आहे, त हिननि जी जेका मुलनि जी हिकु हटी ॼण त ख़तमु थींदी पई वञे। त उन ज़िद में तज़ाद में अची शहीद भगत कंवरराम खे रुक स्टेशन ते रेल में शहीद कयो वियो। असां उन जी सख़्तु मुखालफ़त था कयूं। ऐं हिते हिंदू मुस्लिम सॼी तारीख़ में राजा ॾाहर खां बि अॻु गॾु रहिया आहिनि ऐं मज़हबी मतभेद हिते भिन्न कोन्हे। असां अहिड़े अमल ते लानत पिया कयूं। महिरबानी। ज़ाहिद खोसे गुज़ारे कंदुसि त पाण ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए। ज़ाहिद खोसो सिंध सुजागी फोरम जो। सिंध हमेशह मज़हबनि जी माउ रही आहे। सिंध में जेको मज़हब आयो आहे त बांबड़ा पाए आयो आहे, पर हिते परवान चढ़ियो आहे। हे जेको अंग्रेज़ दौर में भगत कंवर जो क़त्लु थियो त उहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। जीअं अरगुननि जा ग़ुलाम तुरखान सिंध ते क़ाबिज़ थिया, हीअं अंग्रेज़नि जा ग़ुलाम वरी पंजाबी उहो तसलुसुल क़ाइमु रखियो विया अचनि। ऐं सिंध जे जेको हिंदू कम्यूनिटी आहे उन लाइ भरचुंडी शरीफ़ हिकिड़ो ऋण ॿारियो वेठो आहे। इहो शुरू खां इहो भगत कंवर खां सिलसिलो हले पियो, जेको उन जे क़त्ल में भरचुंडी जो मियां मिठी जो पीउ शामिलु हुयो। ऐं अॼु बि सिंध जे अमन जे ख़िलाफ़ु, सिंध जे ॿधी जे ख़िलाफ़ु, सिंध जे ओके ख़िलाफ़ु जेको भरचुंडी हिकिड़ो दलाली वारो किरदारु, हिकिड़ो बेगर्द वारो किरदारु अदा पियो करे, उहो सॼी सिंध जे साम्हूं आहे। असां इन भरचुंडी ऐं उन जे कातलनि खे लानत था ॾियूं। ऐं सिंध जो हर माण्हू अॼु मज़हब खे रद्द करे चुको आहे। हिकिड़ी क़ौमी ॿधी, हिकिड़ी क़ौमी एके में वधे पियो। ऐं असां सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो वरी बि चऊं था त मज़हब मसइलनि जो हल न आहे, क़ौम जी तरफ़ अचो, क़ौमी ॿधी कयो, क़ौमी ॿधी में मसइलनि जो हल आहे। जी सिंध। ऐं अर्जुन बागड़ी गुज़ारिश कंदुसि त पाण कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि शहीद भगत कंवरराम जे। अमर भगत कुंवरराम जी जेको अॼु असां डेथ एनिवर्सरी जेको हले माना हुनखे ट्रिब्यूट पेश कयूं पिया। अमर भगत कुंवरराम उहो हिकिड़ो शख़्स, उहो हिकिड़ी माना पर्सनैलिटी हुई जीअं असांखे राग जे ज़रिए असांखे इंसानियत जो दर्स ॾिनो। जेको मज़हबी इंतिहा पसंदी हुई हुनखे हू इनडायरेक्टली राग में कन्वर्ट करे असांखे उहो ह्यूमैनिटी, उहा इंसान ज़ात ते जेको आहे हुनजी माना असांखे दर्स ॾिनो। माना असांखे असांजे जेके इंतिहा पसंदि जेके माण्हू हुआ उन्हनि इन इंसान दोस्त खे माना टारगेट करे माना शहीद कयो वियो। असांजो अॼु सेलिब्रेट ट्रिब्यूट इनखे पेश करण जो इहो ई असांजो हिकिड़ो माना नतीजो जेको आहे त असां जेके आहियूं उहो इन जी फ़िलासफ़ी जेको छॾे वियो इंसानियत ज़ात वारी, उनखे असां फॉलो कयूं। क़ौमियत जेको हूंदी आहे उहो क़ौमियत जेको मज़हब जे बेस ते कोन हूंदी आहे। क़ौमियत जेको हूंदी आहे उहो डिफरेंट मज़हब उन में अची था वञनि। असांखे अमर भगत जेको रागी हू इहा ई नेशनलिज़म असांखे सम्झायो वियो त जेको तव्हां मज़हब जे बेस ते तव्हां जेको उन कंहिंखे टारगेट न कयो, इंसान थी रहो। सभु असां इंसान जेके आहियूं आपस में जेको माना बराबरि आहियूं। असांजो जेको हिकिड़ो ई मज़हब आहे जेको असांखे सर्वाइव उन में करणु घुरिजे, उहा आहे इंसानियत। ऐं असां जेके बि दोस्त हिते वेठा आहियूं असांखे अॼु वचन करिणो पवंदो त हिनखे ट्रिब्यूट पेश जेको कयूं पिया हुन सां असांखे गॾु हिकिड़ो इहो वचन करिणो पवंदो त असां हिकिड़ा सेवक थी रहूं इंसान ज़ात जा। ऐं असांजी सोसाइटी में, असांजी सराउंडिंग में इहो ई वञे असां जेको इंसानियत ऐं प्यार मोहबत बर्दाश्त जेको इहो ई माना वञी ॿिज जेको छॾियूं।
महिरबानी तव्हां दोस्तनि जी। महिरबानी। ऐं ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि शहीद अमर भगत कंवर राम जे हवाले सां, उन खां पोइ मोहब खे आख़िर में सदारती ख़िताब जे लाइ घुराईंदासीं। शहीद कंवर भगत राम सिंध जी ख़मीर ऐं सिंध जी चीकी मिटीअ जो ॻोहियल उहो इंसानु जंहिं हक़ीक़ी तौर ते सिंध जे फ़लसफ़े खे उजागर कयो ऐं सिंध जो उहो फ़लसफ़ो जेको मोहबत जो फ़लसफ़ो हो, जेको अमुन जो फ़लसफ़ो हो, जेको भाई पी ऐं रवादारी जो फ़लसफ़ो हो। हिन फ़क़ीर मंश इंसान जेको पंहिंजे मिज़ाज में इंतिहाई माठीणो, संदसि निड़ीअ में जेको सुर हो ऐं आलाप हो, उन में एॾो त दर्द ऐं सोज़ ऐं मिठास हुई जो साईं हिकिड़ो मिसाल ॾिनो। हक़ीक़त में इहो मुमकिन कोन्हे त को ॿार मुर्दा थी करे ज़िंदा थी वञे, पर हिकु बीमार ॿारु जेको आहे, जेको माना गशी उन ते तारी हुई, जेको इहो वाक़ियो मूं जेको ॿुधो आहे उहो गशी यानी कोमा खणी चऊं, उन गशी तारीअ में उनखे माना जॾहिं भगत वटि खणी आया ऐं भगत उनखे लोरी ॿुधाई त उन जे आवाज़ जो जेको दर्द हो, आलाप हो, जेको सुर हो, जेका मिठास हुई, उन ॿार खे उन कोमा मां कढी वरितो। उन करे माण्हुनि त खणी अक़ीदे में उहो खयो त बाबा उनखे ज़िंदा कयो, पर हक़ीक़त में इहो आवाज़, उन मिठास, उन जी गशी खे ख़तमु करे उन ॿार खे जेको आहे सिहतियाब कयो। ऐं हुन इहो मैसेज ॾिनो त बाबा सभ खां वॾो मज़हब जेको आहे उहो इंसानियत आहे। ऐं हुन पंहिंजे फ़लसफ़े फ़िक्र, जेको फ़लसफ़ो फ़िक्र सिंध जो आहे, जेको सिंध जे सूफ़ी शाइरनि जो आहे, जेको भक्ति शाइरनि जो आहे, जेको वैदिक फ़लसफ़ो आहे। आम तौर ते असां वटि सम्झो वेंदो आहे त तसव्वुफ़ आयो ई इस्लाम खां मुतासिर थी करे अरबन खां या ईरान खां, पर बुनियादी तौर ते जेकॾहिं असां उन जो बुनियादु ॾिसंदासीं त असांखे अरब ऐं ईरान खां अॻु में यूनानी फ़लसफ़ो मिले थो, पर उन खां बि क़दीम जेको फ़लसफ़ो आहे उहो वैदिक फ़लसफ़ो आहे, वेदांत वारो फ़लसफ़ो आहे। जेका वैदिक फ़िलासफ़ी आहे उहा बि हिकु ख़ुदा ऐं हिकिड़ाई जो तसवुरु ॾिए थी, ऐं उहो सिंध जो फ़लसफ़ो आहे। उहो फ़लसफ़ो सिंधू नदीअ जे किनारे ते उहे क़दीम ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद जेके अवाइली किताब तस्लीम कया अथव हुननि दुनिया में हज़ारे साल क़दीम, उहो जेको फ़लसफ़ो जेको उन में ॾिनल आहे, जंहिंमें सिंध जी शाहूकारी जो जेको आहे, जेको सिंधू नदी जो जेको ज़िक्र आहे, उन में सरस्वती तहज़ीब ऐं सिंधू तहज़ीब जो जेको ज़िक्र आहे, अमुन ऐं रवादारी जो जेको फ़लसफ़ो आहे, उन ई फ़लसफ़े खे जेको असांजे सूफ़ी शाइरनि, असांजे आलमनि, उन्हनि मुफ़क्किरनि जेको आहे उहो खणी अची असां वटि पहुचायो आहे। हिकिड़ी नई तहक़ीक़ मुताबिक़ जेको इस्लामी फ़लसफ़ो असां चयो थो वञे, ख़ासि तौर ते वहदतुल वजूद वारो फ़लसफ़ो, तसव्वुफ़ जे अंदरि ॿ वॾा मकतब फ़िक्र आहिनि, हिकिड़ो वहदतुल वजूद, ॿियो वहदतुल शहूद। ख़ासि तौर ते जेको सिंध जो सूफ़ी आहे, पोइ उहो लतीफ़ हुजे, शाह इनायत हुजे, सचल हुजे, सामी हुजे, या भगत कंवर राम हुजे, इहे या मोइन ठटवी हुजे, इहे उहे अज़ीम इंसान ऐं मुफ़क्किर ऐं सूफ़ी शाइर आलिम हुआ, रागी हुआ, इल्म जा मौसीक़ी जा ॼाणू हुआ, जेके वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जा पोइलॻ हुआ। आम तौर ते तस्लीम कयो वेंदो आहे त इहो इब्न अरबी जो ॾिनल फ़लसफ़ो आहे। इब्न अरबी वहदतुल वजूद जे फ़लसफ़े खे किताबी सूरत ॾिनी ऐं उन ते वॾी महिनत कई आहे, उन जे करे उन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। पर जदीद तहक़ीक़ मूजिबि उन इहो फ़लसफ़ो सिंध जे माण्हू खां सिखियो जंहिंजो नालो बू अली सिंधी, उन ते रिसर्च थिए पई सॼी दुनिया जे अंदरि, त उहो सिंध जो माण्हू हो जंहिं उहो फ़लसफ़ो ॾिनो ऐं उन खां पोइ इब्न अरबी ऐं ॿियनि उनखे माना तस्लीम कयो। अहिड़ी रीति वहदतुल शहूद जे फ़लसफ़े जा माण्हू बि असां मौजूदु आहिनि, पर वहदतुल शहूद वारा जेके माण्हू आहिनि उहे शरीयत ते बीठल आहिनि। पर सिंध जो जेको वहदत वजूद जो फ़लसफ़ो आहे उहो ॿियाई जे फ़र्क़ खे ख़तमु थो करे। हू थो चए त हीउ काइनात ऐं हू ख़ुदा जेको आहे या हक़ीक़ी जेको हक़ आहे उहो हिकु आहे, उहो जुदा न आहिनि। तॾहिं त लतीफ़ चए थो त वहदत तां कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो, वाई ॿी मां भुल, हू हुला चो हुल बिला संदो सड़ने, या पढ़ाॾो सोई सॾु, वर वाई जो जे लही, हुआ अॻहीं गॾु ॿुधण में ॿथिया, या एक कसर दर लख, कोणे किणस किड़खियूं, जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहिब साम्हूं। या वरी रोहल चए थो त पिपर में परमेश्वर त बबुर में को ॿियो, निवड़त करी थो निमजी त कंडो कंहिं कयो, जे इस्लाम आयो अलाह खां त कुफर कंहिं कयो, मंदर ऐं मस्जिद में ॿरे हिकु ई ॾियो, पोइ छा खऊं आहे खलल पियो रोहल हिन ख़ल्क़ में। या जेको सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते विरहाङे खां पोइ जेको मज़हबी तफ़रीक़ पैदा कई वई,
मज़हब जे नाले ते जेको बर सगीर हिंद जो जेको विरहाङो थियो उनखे ख़तमु करण जे लाइ असांजे सूफ़ी शाइरनि जेको मैसेज ॾिनो आहे माज़ीअ में ऐं अॼु जे दौर में, छो जो मुग़ल दौर में बि उहा जहालत हुई, उन में बि मज़हबी तफ़रीक़ हुई। अहिड़ी रीति उन दौर जा उन दौर खां पोइ टालपुरनि जे दौर में बि असांजा सूफ़ी जेके शाइर आहिनि, रोल फ़क़ीर टालपुर दौर जो शाइर आहे, उन जेको इन नफ़रत खे ख़तमु करण जे लाइ जेके बैत चया आहिनि त हिकु हिंदू ॿियो मुस्लमान टियों विच विधाऊं वेर अंधनि ऊंदहि न लही तिन खे सच चवंदो केरु रोहल राह पिरीअ जे घड़ी ॾिठोसीं घेड़ त रब मरनी में हिकिड़ो जंहिंमें फंद न फेर जा सुती काबे विच में सा काॾे कंदी पेर। सो आउं सम्झां थो त भगत कंवर राम उन ई तसलसुल जो हिसो हो ऐं उन ई फ़िक्र जो प्रचारक हो जे सिंध जे अंदरि पंहिंजे उन दर्द सोज़ ऐं मिठास वारे आवाज़ में उन्हनि जो जेको पंहिंजे सूफ़ी शाइरनि जो जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो आहे उहो ॻाए ऐं सॼी दुनिया में मैसेज ॾिनो त सिंध धरती जेकी आहे या असां सिंधी माण्हू आहियूं उहो मज़हबी तफ़रीक़ खां जेके आहियूं बालातर आहियूं, असां में इंसानियत वॾी शइ आहे, पर असां वटि हिकिड़ी प्लानिंग तहत जेको आहे इस्टेब्लिशमेंट ही रियासत ऐं जेके उन वक़्त जा अंग्रेज़ साम्राज्य हो ऐं अॼु जो पंजाब साम्राज्य आहे, इहे मिली करे सिंध जे अंदरि मज़हबी तफ़रीक़ पैदा करे ॿ क़ौमी नज़रे जे बुनियाद ते हिते जेको बुनियाद विझी ऐं सिंध में नफ़रतुनि जो ॿिज छटियो वियो। उहो नफ़रतुनि जो ॿिज जेको आहे अॼु असांजे माण्हुनि में पैदा थी चुको आहे, जो मुख़्तलिफ़ जॻहनि ते अहिड़ा वाक़िया थियनि था। कॾहिं भूरे भील जो लाश जेको आहे क़बर मां खोटो उछला थो वञे, कॾहिं ककू कोलण खे मारियो थो वञे, कॾहिं रिंकल कुमारी ऐं ॿियूं जेके सिंधियूं नियाणियूं सिंधी नियाणियूं आहिनि उन्हनि जो अॻुवा करे उन्हनि जा मज़हब जबरी तौर ते मटाया पिया वञनि। इहे जेके वाक़िया आहिनि उन्हनि जे पोयां हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट हिकिड़ी जेको आहे हिकिड़ी लाइन आहे जेका उनखे हलाए थी। सो भगत कंवर राम उहो इंसानु हो जंहिं उन्हनि शयुनि जी निंदा कई ऐं अमुन जो हिकिड़ो पैगंबर चऊं, उनखे अमुन जो पैगंबर चऊं जेको अमुन जो पैगाम ॾींदड़ हो। ऐं भगत कंवर राम जेको आहे सिंध जे घोटकी ज़िले जे जेको आहे जरवार ॻोठ जो रहाकू हो। उनजो जनमु 13 अप्रैल जेको आहे 1885 में थियो ऐं हू इंतिहाई माना जेको सूफ़ी मिज़ाज अमुन परस्त माण्हू हो, जंहिं पंहिंजे राग पंहिंजी मौसीक़ी जे ज़रिए जेको आहे उन आलाप जे ज़रिए हू झोली फंड कंदो हो त माण्हू उनखे हज़ारे लखे रुपया जेके निशावर करे छॾींदा हुआ, पर उहे घर कोन खणी वेंदो हो। आख़िर में जॾहिं घर वेंदो हो त झोली ख़ाली करे वेंदो हो। उहो सभु जेको आहे ग़रीब माण्हुनि में विराए छॾींदो हो ऐं उन्हनि जो शादियूं कराइण ऐं उन्हनि जी मदद कंदो हो। एतिरे क़दुरु जो साईं जेको मिसाल ॾिनो त हुन पंहिंजो जेको ॾाज आहे सो उहो बि कंहिंखे मंगते खे ॾेई छॾियो। त इहो हुनजो हिकिड़ो मैसेज हो त सभिनी जी मददगार हुई। इन जे करे हुनखे जेको आहे उतां जो जेको माण्हू आहे न सिर्फ़ु उन तर जो पर सॼी सिंध जो माण्हू प्यारु करणु लॻो ऐं उनखे भाईंदा लॻा ऐं माण्हू उनजा मेड़ा मता लॻा। तॾहिं उतां जूं मक़ामी जेके पीर परस्ती वारियूं गादियूं हुयूं या मुला हुआ उन्हनि खे बाहि लॻी त हीउ केरु माण्हू आहे जेको हिते माना असां खां वधीक पियो थिए। उन करे हुननि उनखे रोकण जी कोशिशि कई। त इहा हिकिड़ी तारीख़ जी सितम ज़रीफ़ी आहे त सिंध जो हिकिड़े अहिड़े किरदारु जेको नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो जहिड़ा गीत ॻाईंदो हो ऐं माण्हुनि खे जेको विंदराईंदो, माण्हुनि जे ज़रिए जेको फंड पैसा मिलंदा उहे ग़रीबनि खे विराईंदो हो। ऐं उहो ई माण्हू जेको आहे संत सतराम दास जी जेको उते गादी आहे उनजो गादी नशीन थियो 1917 में, पर उहा पीरनि जी गादी न हुई या मुलाणी का गादी न हुई, पर उन तां बि इंसानियत जो पैगाम जो दर्स मिलंदो हो ऐं सुफ़ियानो निज़ाम हूंदो हो जंहिंमें माण्हुनि जी भलाई थींदी, माण्हुनि जे लाइ सुठा कमु थींदा हुआ। पोइ हिन जी मशहूरी खे ॾिसी करे उन वक़्त जा जेके मुला हुआ इहे इंतिहा पसंदि जेका अॼु बि गादी आहे भरचूंडी दरगाह जेका तहक़ीक़ साबित कयो आहे त इहो मुला मियां मिठू जेको आहे अॼु सिंध जे केतिरनि ई जेको आहे मज़हबी नालनि ते क़तलेआम करण में मुलवस रहियो आहे, पर सिंधी हिंदू नियाणियुनि खे अॻुवा करे उनजो जबरी मज़हब मटाइण में मुलवस रहियो आहे। ऐं अहिड़ी रीति हिन जो जेको पीउ आहे उहो भगत कंवर राम जी शहादत में मुलवस आहे। भगत कंवर राम खे 1 नवंबर 1939 में रुक स्टेशन ते शहीद कयो वियो। पोइ खणी उन में इस्तेमालु को जलबाणी था चवण लाइ कहिड़ो माण्हू था चवनि जेको इस्तेमालु थियो आहे, केर बि इस्तेमालु थिए थो, पर चुर्च जेकी हुई उहा इन गादीअ जी हुई। इहो इल्ज़ाम हणनि था हुर तहरीक वारनि ते बि साईं ते बि, पर इहो ग़लति इल्ज़ाम आहिनि, उहे रद्द थी चुका आहिनि। हक़ीक़त तौर ते साबित थियो आहे त हीअ भरचूंडी गादी जेके आहिनि उन्हनि खे ख़तरो हो ऐं उन्हनि जेको आहे ॾिठो त बाबा हीअ अमन ऐं प्यार जी ॻाल्हि थो करे ऐं असांजो फ़लसफ़ो हिते न हलंदो जेको नफ़रतुनि जो आहे, उन करे भगत कंवर राम खे शहीद कयो वियो। असां भगत कंवर राम जे फ़लसफ़े जा पोइ लॻा आहियूं, असां सिंध जे फ़लसफ़े जा पोइ लॻूं ऐं असां उन मज़हबी इंतिहा पसंदी ऐं उन नफ़रतुनि खे अॼु बि रद्द कयूं था ऐं उन ते लानत विझूं था ऐं असां इहो मुतालबो कयूं था त हीअ जेका गादी आहे इहा मज़हबी नफ़रतुनि में ॿिज छॾियो आहे। जीअं ताजो घोटकी जे अंदरि जेको मंदरनि खे साड़ियो वियो त इहे वाक़िअनि में वरी बि इहा गादी मुलवस आहे। उन करे असां इहो मुतालबो था कयूं
त इन्हनि गादियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे कानून जे पकड़ में आंदो वञे। न त ॿी सूरत में सिंध जो जेको बाशूर माण्हू आहे जेको सेकुलर ज़हन रखंदो आहे उहो मुतहद थी करे जेको आहे मुज़ाहिरा कंदो, सॼी सिंध में तहरीक हलाईंदो। आख़िर में आऊं सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल मोहब आज़ाद खे गुज़ारिश कंदुसि त शहीद भगत कंवरराम खे ट्रिब्यूट ॾियण लाइ ख़िताब करें। महिरबानी। जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं कंवर बगराम तक़रीबन सारंग जेको बि ॻाल्हाए चुको आहे ऐं ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि त असुल में छा आहे, कंवर बगराम जेको दोस्तनि तक़रीबन ॻाल्हायो हुन ते वधा सां त हू हिकिड़ो सूफ़ी मंच माण्हू हो जंहिं मोहबत ऐं प्यार ऐं मज़हबी रवादारी जी हुन प्रचार शुरू कई, जंहिंमें हुन पंहिंजी सखावत जेका आहे हुनजी ऐं हुनजो आवाज़ु जेको हो ऐं हुन वटि जेको सुर हो ऐं हुन वटि जेके ॿोल हुआ उन ज़रिए हुन जेको उन दौर में हिकिड़ी डिवाइड रूल जेका पॉलिसी हिकिड़ी हली, जंहिंमें वॾी कोशिशि कई वई त सिंध में जेका आहे इहा अफ़रा तफ़री वॾे कंहिं पैमाने ते वधे, पर उहा जेके कंवर बगराम हुआ या अहिड़ा ॿिया जेके बि सूफ़ी मंश इंसान हुआ उन ज़माने में उहे उनखे उन लेवल ते उभारण ॾियनि न पिया। पोइ जॾहिं कंवर बगराम खे इहो हाणे तहक़ीक़ थियणु खपे छा थियो, उन ज़माने में कंवर बगराम खे शहीद कयो वियो रेल में, त इहा चवंदा आहिनि त वधि खां वधि मुसलमान हिन जनाज़े में शरीक थिया ऐं जिन्हनि चयो त हीअ असांजो आहे। उन ज़माने में ही अहिड़ी शख़्सियत हो जेको मज़हबनि खां तमामु मथे हो ऐं ईअं को बि न पियो चए त को हिंदू चवे त हीअ असांजो आहे, को अफ़रा तफ़री थिए, का बि अहिड़ी ॻाल्हि न थी। ऐं जंहिं बि इहो कमु कयो उहो उन ज़माने में कंवर खे शहीद करे ऐं पाण जेको आहे नाकाम थियो ऐं पाण ई हुन शिकस्त क़बूल कई। जीअं हुन जेको सोचियो त आउं का हिन खे शहीद करे वॾो को मक़सदु हासिलु कंदुसि ऐं अफ़रा तफ़री पैदा कंदुसि, पर अहिड़ी का बि ॻाल्हि न थी। ऐं कंवर मुसलमान ऐं हिंदू जेको फ़र्क़ु हुननि चाहियो पए त इहो जंग अॻिते वधे, उहा न थी। ऐं मुसलमान ई अची हुननि खे खयो, उन्हनि ई चयो त हीअ असांजो आहे ऐं असां हिन जा आहियूं, हीअ हिंदू न हो, हीअ मुसलमान न हो, हीअ इंसान हो, हीअ सभिनि जो हो ऐं हुनखे सभिनि अपनायो। महिरबानी। ऐं इन सां चवंदुसि बाक़ी दोस्तनि तक़रीबन ॻाल्हायो उनजे फ़लसफ़े ऐं तारीख़ ते जेको आहे सूफ़ीअज़म जे हवाले सां इहो चवंदुसि त सूफ़ीअज़म जेको सारंग तक़रीबन हुन ते ॻाल्हायो, पर सिंध में हुनजो जेको ख़्यालु हो त सूफ़ीअज़म जी हिते तक़रीबन घणी ज़रूरत इन ते करे पई जीअं मज़हबनि जा मुख़्तलिफ़ राया ऐं मुख़्तलिफ़ जेके तज़ाद हुआ, हुते सूफ़ीअज़म अची इहो ॿुधायो त सभिनि मज़हबनि खे बर्दाश्त कजे, सभु मज़हब असांजा आहिनि, इंसान अवल आहे ऐं मोहबत ऐं प्यार जी जेको हुननि प्रचार कई जीअं इंसान बराबरि रही सघनि। महिरबानी। असां आख़िर में समूहनि दोस्तनि जा थोराइता आहियूं त सिंध जे हिन अज़ीम सूर में ऐं अवामी किरदारु क़ौमी किरदारु शहीद भगत कंवरराम जी हिन नंढड़ी तक़रीब में अची असांजो मान मथां कयूं ऐं सिंध खेसि जेको आहे ट्रिब्यूट पेश कयो, भेटा ॾिनी। ऐं आख़िर में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो बि थोराइतो आहियां जंहिंजे ज़रिए हीउ जेको पैगाम आहे प्रोग्राम आहे उहो न सिर्फ़ु सॼी सिंध पर पूरी दुनिया ताईं असांजो जेको पहुचे थो उन्हनि जा बि असां थोराइता आहियूं। ऐं आख़िर में पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा, वरी हिकिड़े नए मौज़ू सां ऐं नए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त, सिंध सलामत, साथ सलामत। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी
वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजूं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।